जश्न आज़ादी 14 अगस्त जे हिन पुरमुसरत मौक़े ते पंहिंजे मुआज़िज़िन सरदार मीर महबूब अली ख़ान बिजाराणी, मीर शबीर अली ख़ान बिजाराणी, मीर ज़रियाब अली ख़ान बिजाराणी, मीर शिराज़ अली ख़ान बिजाराणी, मीर हैदर अली ख़ान बिजाराणी ऐं मीर शाहनवाज़ अली ख़ान बिजाराणी समेत पाकिस्तान जी अवाम खे आज़ादी वारी ॾियारी जे मौक़े ते मुबारकबाद पेश कयां थो ऐं दुआ गो आहियां त वतन अज़ीज़ सदाई अमन, तरक़ी ऐं ख़ुशहालीअ जे रस्ते ते गामज़न रहे। पारां ग़ुलाम मुस्तफ़ा बिजाराणी, WHC थाणो A सेक्शन कंधकोट।